ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा सुणंदा मीठे मीठे बार बाबा चवंदा कि हाणे ये संगम युग ते बाप हिन सृष्टि ते अची करे असां सभिनि आत्माउनि खे हल्को ठाहींदी। परमात्मा असांखे हिन देह रूपी वस्त्र सां बि हल्को थो ठाहे ऐं सभु बोझ बि चए थो मूंखे ॾियो। अगर असां खुद खे आत्मा समझी करे परमात्मा खे याद कंदासीं तो असांजो सभु हिकु त शरीर सां हल्को थी वेंदासीं। मां आत्मा आहियां इहो सम्झण सां शरीर सां हल्को थी वेंदासीं। भी बाबा चवनि था कि अगर खुद खे आत्मा समझी करे निराकार परमात्मा खे पंहिंजे पीर संबंध में याद कंदा या कहिड़े बि संबंध में अगर असां यादि करूं त परमात्मा त सभु बोझ खणण वारो आहे। कहिड़े बि संबंध सां परमात्मा खे यादि कंदासीं त असांजो सभु बोझ बाबा खणी। आत्मा सम्झण सां हिकु त शरीर सां बि इलाही, ॿियो बाबा सभु बोझ खणी। बाबा चए थो सदा खुद खे आत्मा समझी करे परमात्मा खे याद करण सां असां डबल लाइफ थी वेंदी। शरीर सां बि लाइफ, ॿियो बोझ सां बि लाइफ। ॿियो बाबा चए थो हिनखे चइबो आहे डबल लाइफ। देह जे संबंधनि सां न्यारो थियणु। ॿियो बाबा चए थो कि सर्व खे स्वयं जी चलन ऐं चइणी। अगर असां खुद खे आत्मा समझी करे बाबा खे याद कंदासीं न त असांजे हर कर्म द्वारा, असांजे हर चलन द्वारा माण्हुनि खे बाबा जहिड़ा गुण शक्तियूं अनुभव थी। अॼु माण्हू ॾिसो कीअं बि हले थो, कीअं बि खाए थो। हिन समय माण्हुनि जो संस्कार स्वभाव जानवर जहिड़ा थी विया आहिनि। जानवर के चिल्लाइण, खाइण, पीअण, संबंध व्यवहार में अचण। ये जानवर हिक ॿिए सां लड़दा आहिनि तो मनुष्य आत्मा भी हिक ॿिए सां लड़े थी, झगड़े थी, हिक ॿिए खे परेशान करे थी। त बाबा चवनि था कि हाणे खुद खे आत्मा समझी करे परमात्मा खे यादि करण सां असांजी चाल, चलन, व्यवहार, स्वभाव, संस्कार परिवर्तन। करे सदा खुद खे आत्मा समझो, परमात्मा खे याद करो। हिन सां हिकु त शरीर सां बि लाइफ, सभु बोझ सां बि लाइफ, ॿियो असांजो स्वभाव संस्कार सुधरजे वेंदो। अॼु कंहिंखे चओ परमात्मा खे यादि करो त कंहिंखे समय न आहे, बसि फालतू ॻाल्हाइण। अलाए कीअं माण्हू रहनि था, जो अचे थो ॻाल्हाइनि था, जो अचे थो खाए था, वो बीमार था थी वञे। सुख त आहे न, ख़ुशी त आहे न। थोरो सो ईअं घुमी फिरी अचनि था, सुठा कपिड़ा ख़रीदा अथनि, थोरी सी कमाई थी वई, सुठो खाइण पीअण लाइ मिलियो त ख़ुशि थी वेंदा। लेकिन मनुष्य आत्मा, मनुष्य जीवन छा थींदो आहे? सुख शांति ख़ुशीमय वारो जीवन हूंदो आहे। मनुष्य तन मिलियो आहे असांखे हर जन्म में मनुष्य आत्मा के मनुष्य तन ही मिलंदो आहे। लेकिन जीअं जानवर आहे हूअं वांगुरु छो था जीअं। ताकि मनुष्य तन मिलियो आहे, 2 अखियूं, 2 कन, 1 नक, 1 मुंहुं, हथ पेर सभु मिलिया आहिनि। त मनुष्य आत्मा जानवर वांगुरु छो थी जीवन जीअनि। तव्हां ॾिसो सुबुह खां राति ताईं जो मनुष्य आत्मा जो जीवन आहे उहा जानवर मिसल ई त आहिनि। जॾहिं चाहे उथे थो, जॾहिं चाहे जो खाए थो, पीए थो, जीअं आयो ॻाल्हाए छॾियो। जानवरनि खे बि जॾहिं आयो जो ॻाल्हाए ईअं आवाजूं कढंदा रहंदा आहिनि, जॾहिं आयो लड़ झगड़ंदा रहंदा आहिनि, कंहिंखे कुझु बि चई छॾियो। पोइ कंहिंखे सिखायो त सिखनि नथा। अहिड़े माण्हुनि खे त असुर चइबो आहे न, अहिड़े माण्हुनि खे त जानवर चइबो। त हाणे असांखे बाबा असुर जहिड़ी आत्मा खे, जानवर जहिड़े आत्मा खे जे संस्कार स्वभाव खे सुधारे करे मनुष्य जहिड़ो ठाहिणो आहे।
बाबा चवनि था हाणे देवताई स्वभाव संस्कार धारण करो, दैवी गुणनि जी धारणा करो। हीअं न जो आयो जो ॻाल्हाए छॾियो मूं वटि, समय ॾिसी करे ॻाल्हाइणो। हर हिकु आत्मा जो समय स्वभाव संस्कार ॾिसी करे ॻाल्हाइणो खपे न। केरु माण्हू बीमार हुजे हुनखे अची करे तव्हां परेशान करो त उहो परेशान थींदो न। माण्हुनि खे एतिरी सम्झ न अचंदासीं त ईअं चिड़ायूं कयो, मज़ाक कयो त हुन साम्हूं वारे जी तबियत ॾिसो, हुन रीति संबंध में अचिणो हुजे न। अॼु माण्हुनि जे जीवन में संबंधनि में दुख परेशानी लड़ाई झगड़ो छो आहे? हिकु त अॼुकल्ह माण्हू कुझु खाए ई नथो, शरीर में वैसे ई ताक़त न आहे, ॿियो माण्हू ॿिया परेशान था करनि, तॾहिं त माण्हुनि जे जीवन में दुख परेशानी लड़ाई झगड़ो थी वञे। माण्हू पुराणी रीति रस्म सां हले थो। भई लेडीस आहे त हुनखे कुझु बि चओ हुनखे झुकणो पवंदो। अॼुकल्ह जी लेडीस झुकंदियूं, अॼुकल्ह जी छो झुकनि, छो चवनि? भई माण्हू सोचे थो आज त कुझु बि चऊं, भई लेडीस त झुकंदी आहे। चवंदा आहिनि असांजा वॾा त असांजी माउ खे ईअं चवंदा हुया, दॿाए करे रहंदा, त असां बि अॼुकल्ह हिन लेडीसुनि खे दॿाए। अॼुकल्ह जी लेडीस दॿ, पहिरियों त अज्ञानता हुई, पहिरियों त सम्झ न हुई, हाणे त सभिनि खे सम्झ आहे, शक्ति आहे। परमात्मा ने सृष्टि ते अची करे त ॾिठई, अरे हिन नारी शक्ति खे माण्हू एॾो दॿाए करे वेठो, त परमात्मा हिन नारी शक्ति खे ऊंचो थो चए थो, दॿी दॿी करे केसि ताईं आहे? भई पुरुष कमाए थो पैसो हुन वटां, अॼुकल्ह लेडीस बि कमाइण सिखी वई आहे न। तंहिंजे करे बाबा चए थो कि हाणे शक्तिशाली आत्मा ये दॿी दॿी करे न रहो। त बाबा चवंदा कि हिन रीति छा थींदो? अगर असां आत्मायूं शक्तिशाली स्थिति में स्थित थी करे रहंदासीं न, त असां जीवन में माण्हू जी सघंदो आहे, ख़ुश शांति सां रही सघंदो आहे। त बाबा चवनि था कि हाणे ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करो, त तव्हांजी आत्मा में शक्ति अचे ऐं हिन देह अभिमान खे छॾो। भई ये लेडीस आहे, ये ईअं आहिनि, नूंहरियूं आहिनि, फलानियूं आहिनि, नंढा आहिनि, त हिननि खे दॿाए करे हलंदासीं, कुझु बि चई करे हलंदासीं। अॼुकल्ह हर हिक खे आत्मा सम्झो, सभु आत्मायूं भाव आहिनि। हर हिकु आत्मा जो जीवन में सुख शांति रहण जो हक़ आहे, सुख शांति सां रहण जो अधिकार आहे। परमात्मा जो ॿार खे इहो ई त अधिकार मिलंदो आहे न, कहिड़ो? सदा सुख शांति खुशियुनि में रहण जो अधिकार परमात्मा, ये परमात्मा जो वरसो। हिन समय आत्माउनि खे परमात्मा जो इहो ई वरसो न आहे न। तॾहिं तरह सां माण्हू केॾो परेशान थी करे, दुखी परेशान थी करे जीए थो। त बाबा चए थो हाणे मां तव्हांखे इहो ई वरसो ॾियणु आयो आहे, त परमात्मा सां इहो सदा सुख शांति खुशी वारो वरसो वठण लाइ ख़ुदि खे आत्मा सम्झो, परमात्मा खे निराकार रूप में यादि करो। देह अभिमान छॾो। असां जेंट्स आहियूं, असां पुरुष आहियूं, या लेडी आहे, या ॿार आहिनि, या नूंहरियूं आहिनि, या धीअरियूं आहिनि। या नूंहरियूं आहिनि त उन्हनि खे मारो कुटो उल्टो सुठो थियो, ऐं धीअरियूं आहिनि त बि उन्हनि खे प्यार करो। ये काथां जी रीत आहे? बाबा चए थो इहे न करणो खपे। हाणे जॾहिं आत्मा सम्झो शादी करे माण्हू वञे थो, त हाणे हुननि जो उहो घर आहे, हिननि जो इहो घर। त बाबा चए थो हिन रीति असांखे सम्झी करे हलणो। अगरि असां आत्मा सम्झी करे हलंदासीं न त सभिनि सां सुठो व्यवहार कंदासीं। ॿियो बाबा चवनि था सदा आहे न हिन समान में रहो कि मां आत्मा सर्वशक्तिवान जो ॿार आहियां, मास्टर सर्वशक्ति। पर हिन सां छा थींदो, स्त्री पुरुष जो बान निकिरी वेंदो। ये माण्हू खे स्त्री पुरुष जो बान आहे न, ये स्त्री आहे, ये पुरुष आहे, ये ॿार आहे, ये आहे। लेकिन मां आत्मा सर्वशक्तिवान जो ॿार, मास्टर सर्वशक्तिवान। ये समझ
ये न समझो मां छोरी आहियां या छोरो आहियां। शरीर जे भान में रहो। देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव सां असांखे पंहिंजो ममत्व कढणो आहे। खुद की आत्मा, वो भी कहिड़ी आत्मा? समाचार सर्वशक्तिवान, सर्वशक्तिवान जो ॿार आहिनि। जॾहिं खुद खे भगवान सां जो ॿार सम्झंदो तॾहिं त हुनजा गुण शक्तियूं, हुनजी जेकी श्रीमत आहे उहा असांजी बुद्धि में ईंदी। हिन समय पहिरियों त माण्हू भगवान सां अलॻि अलॻि रीति सां जुड़ंदो हुयो, हाणे त भगवान सां डायरेक्ट जुड़ी सघंदा आहियूं। खुद की आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि करण सां असां डायरेक्ट भगवान सां जुड़ी सघंदा आहियूं। हिन लाइ कंहिंजी बि मूर्ति, ग्रंथ शास्त्र, मालायूं, गुरु संत सन्यासियुनि जे अॻियां मथो न झुकाइणो हो। अॼु भगवान असां भगवान खे यादि करो त हथ जोड़दा आहिनि, मथो टेकदा आहिनि। लेकिन भगवान जो त मां त मथे रहंदो, मां त तव्हांजो पीउ आहियां। खुद खे आत्मा सम्झी करे मूंखे मथे यादि कंदो न, तुंहिंजी आत्मा डायरेक्ट असांजे मन में जो बि वीचार हूंदो न वो डायरेक्ट परमात्मा ताईं पहुचंदो। हुनजी शक्ति असांखे मिलंदी, गुण असांखे मिलंदा। न उहे श्रेष्ठ मत चईंदा न भगवान खे तुंहिंजी गत मत तू ई ॼाण। त भगवान जी बुद्धि में कहिड़ी मत आहे? अॼु घर में कोई ॻाल्हि थी वञे कंहिंजे जीवन में या कॾहिं, त माण्हू हिक ॿिए खां राय सलाह वठंदा आहिनि। हा भई हिन ॻाल्हि में असां छा करूं? चईंदा आहिनि असांजे खानदान में, असांजे धर्म में, असांजे गुरु आदि सेखारींदा आहिनि। लेकिन ये तो देहधारियुनि जी सम्झ थी वई न। लेकिन असांखे हाणे डायरेक्ट परमात्मा सम्झ थो ॾे। अगरि कोई भी ॻाल्हि थी खुद की आत्मा सम्झी करे मथे परमात्मा खे यादि करे मन ई मन में हुनखे ॿुधाए छॾ। पोइ परमात्मा जे इहे मां बाप के ज़रिए असां ॿुधंदा आहियूं न, त हुनमें असांखे हुनजो उत्तर मिली वेंदो। तो ये उत्तर सम्झी करे हुन अनुसार कमु करो। त बाबा चवंता कि हाणे हिन रीति न असांजे जीवन में हर कर्म करण जो तरीक़ो बदिली वेंदो। अॼु माण्हू जीअं उथे थो, वेहे थो, खाए थो, संबंध में अचे थो, उहो पंहिंजी कलयुगी दुनिया जे तरफ़ सां अचे थो। अॼु कंहिंखे चओ कि भई तव्हां पूरा कपिड़ा पायो, उसी रीति हलो, ही छा आहे? कपिड़ा अॼुकल्ह जो फैशन आहे। माण्हू अॼुकल्ह जी दुनिया सां हिसाब था हलनि। चईंदा ये असांजे धर्म में ईअं पाईंदा आहिनि, असांजा वॾा ईअं पाईंदा हुया, असांजा वॾा हिन ॻाल्हि में ईअं कंदा हुया। बाबा चए थो उहो त पुट दुनिया में जीअं माण्हू हलनि था, इहे त कलयुगी दुनिया जी रीति रस्म थी वई। लेकिन अचण वारी सत्युगी दुनिया में असां कीअं हलंदासीं, कीअं वेंदासीं, कीअं खाईंदासीं, पीअंदासीं, संबंध में ईंदासीं, उनजे लाइ मत उते भी घर गृहस्थी हूंदी। जे हिते घर गृहस्थी आहे उते सत्युग में भी घर गृहस्थी हूंदी। लेकिन सत्युग जी गृहस्थी, सत्युग में माण्हू घर गृहस्थी में संबंध आदि निभाईंदा कीअं कंदा, उते छा छा थींदो, त हुनजे लाइ असांखे परमात्मा मत थो ॾे, सम्झ थो ॾे। त हिन दुनिया में रहंदे हुए अगरि तव्हांजे बाक़ी घर वारा उन अनुसार नथा हलनि त हुनजे लाइ दिखावे जे लाइ कंदा रहो। लेकिन पंहिंजी आत्मा में जेको मन बुद्धि संस्कार आहे न, हुनखे असांखे ॿिए दुनिया जे लाइ ओड़ा वीचार, ओड़ी सम्झ, ओड़ा संस्कार धारण करणु। बाबा को हिन रीति सदा खुद की आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करो त अॻियां वारी दुनिया में असांजे मन में कहिड़ा कहिड़ा कीअं कीअं वीचार हलंदा, कीअं कीअं असांजी बुद्धि में सम्झ हुन अनुसार अॻियां जी दुनिया जे हिसाब सां संस्कार कीअं हुजनि।
सब बाबा असांखे हाणे शिक्षा करी हुन लाइ असांखे सदा खुद खे आत्मा समझी करे परमात्मा खे निराकार रूप में याद करणो। मां सर्वशक्तिवान जो ॿार मास्टर सर्वशक्तिवान, त बाबा जी असांखे मदद कंदो वेंदो। ॿियो बाबा अॼु असांखे चए थो कि मूंसां न सर्व संबंध निभायो। ॾिसो माण्हू अगरि सर्व हुनजो अगरि संबंधी हूंदा अथसि, माउ पीउ भाउ भेण दादो दादी जेका बि संबंधी आदि हूंदा आहिनि, त वो ॿार खे कॾहिं बि कंहिं संबंध जी कमी न महसूस थींदी। लेकिन हिन समय माण्हुनि खे संबंधी बि आहिनि, लेकिन हुन संबंधियुनि सां उन्हनि खे सुख न आहे। कूड़ा संबंधी, दिखावे जो संबंधी है, स्वार्थी संबंधी है, कड़वा संबंधी है न। तव्हां ॾिसो हर हिक काथे न काथे ॿार खे सभिनि खे लॻंदो ई आहे कॾहिं न कॾहिं के संबंध में कड़ाहट, कूड़, स्वार्थ माण्हू खे अनुभव ई थी वेंदो। आहे ही नर्क न। हिन समय आत्मायूं खुद ही तृप्त न आहिनि। तव्हांजी आत्मा तृप्त आहे? तव्हांजी आत्मा में सर्व गुण, सर्व शक्ति, सर्व समझ आहे त खाली आहे न। जेसिताईं आत्मा तृप्त न हूंदी आहे न, तेसिताईं आत्मा खाली हूंदी आहे। आत्मा में कंहिं प्रकार जो गुण न आहे, शक्ति न आहे, समझ न आहे, त हुनखे खाली खाली लॻंदो आहे। त उहा हेॾे होॾे कुझु न कुझु प्रयत्न कंदी रहंदी आहे, कीअं न कीअं मूंखे शांति मिले, सुख मिले, ख़ुशी मिले। पोइ कॾहिं कॾहिं न ख़ुदि जी ख़ुशी जे लाइ, ख़ुदि जी शांति जे लाइ, ख़ुदि जे सुख जे लाइ माण्हू हर गृहस्थी में रहंदे हिक ॿिए खे दुख परेशानी था ॾियनि, हिक ॿिए जे लाइ ग्लानी था ॾियनि। काथे मुंहिंजो नाम न बदनाम थिए, जेका हिन जी बदनाम करे। काथे मां न पुठी रहिजे न, जेका सिर्फ़ हिनखे किराए छॾो, ॻाल्हि ई ख़तम। अॼुकल्ह माण्हू ॾिसो, ॿियो त सिधो घर में माण्हू अॼु ॿार पंहिंजे प्रॉपर्टी जे लाइ पंहिंजे माउ पीउ खे परेशान कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं त उन्हनि खे मारे बि छॾंदा। अहिड़ो घोर कलयुग आहे। अॼु ॿार पंहिंजे सुख जे लाइ माउ पीउ खे ॿाहिरि कढी छॾंदो। छोकी सम्झ न आहे न, ॿारनि जो बि कोई दोष न आहे। सतयुग में जॾहिं ॿारनि जी शादी थी वेंदी आहे न, भई घर लेडी लड़की खे त ॿाहिरि हुन ॿिए घर मोकिले छॾंदा, लेकिन ॿिए घर में बि हुनखे ॿी पंहिंजो अलॻि जॻह रहण जे लाइ साथ न रखंदा आहिनि। सत्य छोरे जी शादी थी न, त हुनखे अलॻि घर ॾेई छॾंदो। पोइ माउ पीउ पाण सां गॾु न रखंदा, छोकी समझदार हुया न। लेकिन हिन दुनिया में माण्हू समझदार न आहे। मोहवश सोचे थो पाण सां गॾु रखे थो, सोचे थो बुढ़ापे में असांखे केरु पालंदो। लेकिन तव्हां सोचियो, माण्हू बुढ़ापे में बि कुझु पहिरियों त ज़मानो हुयो भई मां ये सभु पहिरियों 60 वर्ष जी आयु खां पोइ भॻवान जो नाम जपंदा हुया। अॼुकल्ह त घर में गृहस्थी नथा छॾनि। 60 वर्ष बुढ़ापो त छा, बुढ़ापे ताईं धंधा, टीवियूं, सीरियल, पिक्चरियूं, हेॾा वॾा जी ॻाल्हियूं। तॾहिं त बुढ़ापो माण्हुनि जो दुखी वारो निकिरे थो न। छो थो निकिरे? कुझु चवनि था असांखे पुछनि नथा, असांखे इहे नथा ॾियनि, असांखे ईअं था करनि। त माण्हू अगरि उमिरि जे हिसाब सां कमु करे त सुठो बि लॻे न। अॼु माण्हू अॼु ॿार चए, जीअं वॾा माण्हू जीअं कंदा आहिनि, ॿार चए मां उहो करां त माउ पीउ करण ॾींदसि। त उहो बुढ़ापो बि त ॿियो बचपन न। बुढ़ापो मतिलबु भॻवान जो नाम, बुढ़ापो मतिलबु शांति सां जेतिरो ख़ुदि जो कर्म थी सघे, बाक़ी सभु जिम्मेवारी खां छुट्टी वठे। त ॾिसो सत्संग में बि माण्हुनि खे एॾो अक्ल हुयो कि हा भई असां त बुढ़ापे में कुझु कमाए न सघंदासीं,
त पहिरियों खां ई पंहिंजे लाइ कमाए करे रखंदा हुया ताकि ॿारनि जे मथां बि बोझ न पए ऐं ॿारनि खे बि शादी कराए पंहिंजो सभु कुझु ॾेई छॾींदा हुया त बुढ़ापो सुठो निकिरंदो हुयो उन्हनि खे। लेकिन अॼुकल्ह माण्हू मोह में फसियल आहे, पोइ ॿारनि खे बि नथा छॾनि, पोइ ॿार अलाए कहिड़ा, पोइ अॻियां छा थो थिए छा न, पोइ दुखी परेशान था थिए। छो जी मोह बि विकार आहे न, मोह बि ॾाढो वॾो विकार आहे न। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। माण्हुनि खे चयो विकार छॾो त सोचता है अरे काम विकार कीअं छॾूं, दुनिया कीअं वधंदी। अरे ठीकु आहे ॿार पैदा कयो, हाणे छो विकार में था वञो। लेकिन काम विकार सां गॾु क्रोध, लोभ, मोह, अहंकार बि त चलो उहो त छॾो। त बाबा चए थो ॾिसो माण्हू चवनि था भई गृहस्थी कीअं हुजे, पुट हा ॿार पैदा कयो हुन खां पोइ अहिड़ी चीज ॾिसण ॿुधण, कॾहिं कॾहिं माण्हू बुढ़ापे में बि विकार में वेंदो, अहिड़ी गंदगी दुनिया, गंदी दुनिया। पोइ बुढ़ापे में बि अहिड़ा किना कम करनि, कुझु चवनि अरे असां ॿुढनि माण्हुनि खे कोई इज़त नथा ॾियनि, अहिड़े ॿुढनि माण्हुनि खे छा इज़त ॾींदा। माण्हू ई सोचे त थो हा भई असां ॿुढा आहियूं, असांखां पुछनि नथा, असांजी उहा न, पर ॿुढा माण्हू त भॻवान जो नाम जपदा आहिनि। तव्हां टीवियूं सीरियल गंदी गंदी चीजूं करो था, खाओ था, पीओ था, पोइ ॿुढे वांगुरु कम बि त करो, तॾहिं तव्हांजी माण्हू इज़त रखंदा। हिन ईअं कई, हिन ईअं कई, हिनजी गिलानी, हुनजी गिलानी। तव्हांखे पंहिंजो शरीर ई नथो थिए त तव्हांखे ॿियनि जी गिलानी करण जी करणी ई न खपे। तव्हांखे त शुक्र मञणो खपे हा भई असांखे ॾियनि त था, बाक़ी जो आहे उन्हनि खे दुआ ॾियणी खपे। त बाबा ॾिसो माण्हू चए थो की असांखे ईअं था करनि, लेकिन ख़ुदि खे नथो ॾिसे असां छा था करूं। असां बि त उल्टा सुठा कर्म करूं था न। अॼु ॿार कुझु गड़बड़ कंदो रहे, माउ पीउ हुनखे चवनि, ॿार चए नहीं मूंखे माउ पीउ मारनि था, डांटनि था, उहो ख़ुदि न सम्झे की मां हीअ ग़लती करां थो, उहो त सभु बेसम्झ आहे। लेकिन त बि हुनखे अगरि उहो ख़ुदि ई ग़लती कंदो, ख़ुदि ई कुझु न कुझु कंदो रहंदो त माउ पीउ त हुनखे सेखारींदो न। त उहो ई अॼुकल्ह माण्हू बुढ़ापे में बि हेॾा वॾा जी ॻाल्हियूं ईअं उअं सभु करे थो, पोइ केरु माण्हू इज़त ॾींदा हुननि। अॼुकल्ह माण्हू ॾेखारींदा न भई वीचारे खे कढी छॾियईं, बुढ़ीअ खे ईअं करे छॾियईं, किथे अनाथ आश्रम में जेका ओल्ड मां जाते बुढ़ा माण्हू रहनि, छो कंदा आहिनि, छोकी माण्हू परेशान थी वेंदा आहिनि, पोइ पंहिंजो जीवन कीअं जीउ। तव्हां त समझदारी न ॾेखारी, तव्हां पंहिंजो जीवन अलॻि ठाहे पहिरियों ई रखो, उन्हनि खे छुटी ॾियो, तव्हां मोह में फसी वियो। हुन खां पोइ बि तव्हां घर गृहस्थी में हिननि में फसियल आहे त केरु रखंदो। अॼुकल्ह के माण्हू खे एॾो बोझ खणण लाइ कोई छुटी थोरी आहे। इन करे बाबा चए थो समझदार थी, ऐं उमिरि जे हिसाब सां जो चीज असां करूं न त उहो सुठी बि लॻंदी आहे, त माण्हू तव्हांखे इज़त ॾींदो। अच्छा मीठी मीठी सिकल ते ॿारनि सची माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सुसबेन, रूहानी ॿारनि खे नमस्ते भी, रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदाना पंहिंजे आदि ऐं अंत ॿिन्ही स्वरूपनि खे साम्हूं रखी ख़ुशी जे नशे में रहण वारा स्मृति स्वरूप। असांजो आदि स्वरूप हुयो देवताई स्वरूप, अंत वारो स्वरूप आहे जॾहिं शिव बाबा असांखे मिलंदो आहे त असांखे पवित्र ठाहिण जे लाइ असांखे ब्रह्मन ठाहींदो। असांजो आदि स्वरूप देवताई स्वरूप। सदा यादि रखो मां सत्युग में रहण वारी देवी देवता धर्म वारी आत्मा, देव आत्मा। ऐं हिन सां छा थींदो भई मां एॾी ऊची दुनिया में रहण वारी देव आत्मा, त मुंहिंजो स्वभाव संस्कार केॾा सुठा हूंदा, त उहो संस्कार सां में मर्श ई न वेंदो। ऐं हाणे 84 जन्म वठी करे वरी खां बाबा मूंखे पवित्रता जी प्रतिज्ञा कराए करे ब्रह्मन ठातो। ब्रह्मन पक्को ब्रह्मन ठाहे
खाइण खां पोइ असां फ्रेश था थियूं। त ये परमात्मा असांखे याद तो ॾियारे कि तव्हां केॾी सुठी आत्मा आहियो, केॾो शांत रहण वारी, सदा सुख में ख़ुशियुनि में रहण वारी आत्मा हुयो। ये याद करे वापस सां पंहिंजे अंदर उहा दैवी गुण, दैवी शक्तियों, दैवी संस्कारनि खे इमर्ज करो। स्लोगन आहे जंहिं वटि ज्ञान जो अथाह धन आहे न उन्हनि खे संपन्नता जी अनुभूति थींदी रहंदी। ज्ञानी मनुष्य त जेके जीवन में हर प्रकार जो ज्ञान भी हो, शरीर जो भी ज्ञान हुजे। इसलिए माण्हू खे बीमारियूं थी थियनि, एॾो कुझु थिए थो त बि सम्झ नथी अचे कि हिन सां खाइण सां मूंखे बीमारी थी थी, इहा बि अज्ञानता थी न। इन करे ॿिन्हिनि जो ज्ञान हुजणो खपे, शरीर ऐं आत्मा जो। तॾहिं असां इहे जंहिं वटि ज्ञान जो, इहो ज्ञान हिकु धन आहे, जंहिं वटि ज्ञान धन आहे न उहा आत्मा संपन्नता जी अनुभूति कंदी। ओम शांति। बाबा खे यादि करो।